साईं जन जेॾी महिल कथा कंदा त उन्हनि खे चवणो न पवंदो भई शांति जो दान ॾियो, हा भाई चुप कयो। उहे वेहंदा त पाण ई शांति छाइजी वेंदी, माण्हू हिकदमि चुप थी वेंदा। पोइ चाहे 50 माण्हू वेठा हुजनि या 1000 माण्हू वेठा हुजनि, उनजी बैठक, उन्हनि जो जेको प्रताप हुयो, उन्हनि जो जेको स्वरूप हो, उन्हनि जो जेको भाव हुयो, उन्हनि जो जेको दर्शन हुयो, उन में एॾी शक्ति हुई। चङा भला माण्हू ॻाल्हाइण ईंदा, पोइ वरी उते चुप थी वेंदा, मुंहं मां आवाज़ ई न निकिरंदी। चओ हरे कृष्ण। अहिड़नि खे भॻवान सां जोड़े छॾियऊं कि महाराज असां 100 जन्म वठी अचूं न, हीअ मुरली वॼायूं त उहो माण्हू हिकु क़दम न वधाए। उन्हनि खे भॻवान सां उन्हनि जोड़ियो। अब मज़े जी ॻाल्हि, सभिनि खां वॾी ॻाल्हि कि उन्हनि में एॾी राधा रानीअ जी कृपा, श्री कृष्ण जी, कि कीर्तन कंदे कंदे रोई पवंदा। कथा ॿुधाईंदे ॿुधाईंदे ईअं कोई हिकु ॿ आंसू न टपकंदो, धार वही वई, हिकु खणी करे टावेल जो मुंहुं पोछणो पवंदो। वक्ता जेको हूंदो आहे न, कीर्तनकार, उनखे पंहिंजो भाव ते नियंत्रण करणो पवंदो आहे। छो जो नियंत्रण न कंदो त कथा रुकिजी वेंदी, कीर्तन रुकिजी वेंदो। लेकिन उनमें एॾी करुणा, एॾी कृपा कि रोई बि पवंदा हुआ, रोआरे बि छॾींदा, कीर्तन बि कंदा हुआ, ॻाईंदा बि हुआ, ऐं प्रेम में खोइजी बि वेंदा। ऐं पोइ बि उनजी वाणी हलंदी, अहिड़ी वाणीअ जी साधना। न केवल संगीत उन्हनि जो मजबूत हुयो, स्वर मजबूत हो, भाव तो उन्हनि खां बि आत्मा, प्रेम, भक्ति, श्रद्धा, निष्ठा, वो तो उन्हनि खां बि मजबूत हुयो। हरे राम। तॾहिं त गोपिन चयो त उद्धव छा खणी वेंदे, असांजे लाइ ॾाढी हल्की शइ आहे, लेकिन श्री कृष्ण जे लाइ वॾी शइ आहे। हे असांजे अखियुनि जा ॻोढ़ा खणी वेंदे, ई श्याम सुंदर जे चरणनि ते चढ़ाइजां, छो जो हिन जी क़ीमत त उहो सम्झंदो। तो उन्हनि रोई करे ॾिजायो पंहिंजे प्रभु खे। हरे राम।